अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुश्तबा तुनियो हाज़िर आहियां। चैनल आहे मुश्तबा तुनियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों मां अॼु जेको आहे सो हीउ वीडियो जेको ठाहे रहियो आहियां, हिन जो मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे कुझु इंफॉर्मेशन ॾियां पंहिंजे हवाले सां ऐं पंहिंजे चैनल जे हवाले सां। तव्हां जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि, रेगुलर जेके मुंहिंजा वीडियोज़ पसंदि था कनि, रेगुलर ॾिसंदा था रहनि, उहे सोचींदा हूंदा त तक़रीबन 15 ॾींहं थी विया आहिनि जो मुंहिंजो को बि वीडियो यूट्यूब ते न आयो आहे। उन जा मुख़्तलिफ़ वजूहात आहिनि। सभ खां पहिरीं वजह इहा आहे त मां कुझु अर्सो पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो मूंखे त मां जेको आहे सो सुराब सूमरो, अली गुल मल्ला, गामू, शेरदिल वग़ैरह जेकी बि आहे संगत कराचीअ में आहे, मज़ाया असांजा जेके फ़नकार आहिनि सिंध जा, उन्हनि जेके वीडियोज़ मां ठाहे रहियो हुउसि, तव्हां मूंखे उन्हनि जे चैनल ते या मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मां नज़र आयो हूंदुसि। पर फ़िल वक़्तु को बि वीडियो मुंहिंजो उन्हनि सां गॾु न पियो अचे। उन जी पोयां हिकिड़ी वजह इहा आहे त मां उन वक़्तु जेको आहे मौजूदु हुउसि कराचीअ में, पंहिंजे जॉब जे सिलसिले में। मुंहिंजी उते नौकिरी हुई जंहिंजे सिलसिले में मां उते मौजूदु हुउसि ऐं तक़रीबन कोई मतिलबु 5-7 सालनि खां पोइ हिन टीम सां मां वरी कमु करणु शुरू कयो। पर अनफॉर्चुनेटली हाणे मां ट्रांसफ़र थी आयो आहियां पंहिंजे ॻोठु जॉब जे सिलसिले में ई नौशरो फ़िरोज़ मां आयो आहियां ऐं जेको आहे सो उते हाणे मौजूदु आहियां। जंहिं वजह सां मां जेको आहे सो हिते सेट थियण में मूंखे कुझु टाइम लॻो, जंहिं वजह सां मां वीडियोज़ वग़ैरह न ठाहे सघियुसि। पर हाणे मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां कंटिन्यूसली पंहिंजा वीडियोज़ जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि लाइ मां ठाहियां ऐं उन्हनि खे जेतिरो मूंखां थी सघे ओतिरो मां एंटरटेन करे सघां। ऐं जेको आहे सो मां हिते कोशिशि में लॻो पियो आहियां त हिते बि जेको आहे सो मां पंहिंजी हिकिड़ी टीम डेवलप कयां ॻोठ जे अंदरि बि, ऐं उन टीम सां मां पंहिंजा वीडियोज़ ठाहियां। कुझु वीडियोज़ तव्हां मूंखे मुंहिंजा ॾिठा हूंदा रिसेंटली कुझु दुकाननि वग़ैरह ते। इहे मां हिकु मतिलबु जुस्तजूअ में आहियां त हिकु टीम मुंहिंजी हिते बि ठही वञे। बाक़ी हा, इनशाला कराची जे अंदरि बि जॾहिं मुंहिंजो वञणु थींदो त मां उते बि वरी जेको आहे सो सुराब सूमरो, अली गुल मल्ला या ॿी जेकी बि संगत असांजी उते मौजूदु आहे, उन सां कोशिशि कंदुसि त वीडियोज़ वग़ैरह ठाहियां ऐं तव्हांखे वधीक एंटरटेन करे सघां। हा, रिसेंटली 18 मई 2022 ते लास्ट सैटरडे जेको गुज़री चुको आहे, इन ते मूंखे उस्ताद सुराब घुरायो बि हो कराची। असांजो हिकिड़ो थिएटर प्ले हो, तव्हां ॾिठो बि हूंदो। अगरि तव्हां न ॾिठो आहे त असांजो उस्ताद अली गुल मल्ला जे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे पूरो कंप्लीट वीडियो। उन में मुंहिंजी फस्ट टाइम जेको आहे सो थिएटर में मां पब्लिक जे साम्हूं परफॉर्मेंस ॾिनी। इन खां मां पहिरियों जेको आहे सिंधी ड्रामनि वग़ैरह में टीवी चैनल्स ते, यूट्यूब ते मां कमु करे चुको हुउसि। बाक़ी जेको आहे सो थिएटर मां न कयो हुउमि। उमूमन थींदो ईअं आहे त आर्टिस्ट जेको आहे शुरू थिएटर खां कंदो आहे, उन खां पोइ टीवीअ ते वेंदो आहे। मूंसां उल्टो जेको मां थिएटर न कयो, मां पहिरियों टीवीअ खां शुरू कयो ऐं अंदरि में हिकिड़ो ड्रिजो त यार थिएटर कीअं थींदो, स्टेज कीअं थींदी, ॾाढो ॾुखियो हूंदो, लाइव परफॉर्मेंस हेतिरा माण्हू साम्हूं वेठा हूंदा, कीअं परफॉर्म कंदुसि मां। लेकिन उहो ड्रिज माशाल्लाह भॼी चुको आहे। हाणे जेको आहे सो मां मुंहिंजी फस्ट परफॉर्मेंस थी चुकी आहे। मुंहिंजो जेको स्टेज ड्रामो हो, डायरेक्शन हुई सुराब सूमरो, अली गुल मल्ला जी। उन में मुंहिंजो किरदारु हो, हिकु बादशाह जे रूप में मुंहिंजी एंट्री थी ऐं उहो तव्हां मुंहिंजो ॾिसी सघो था। 9 मिंट ऐं कुझु सेकंडनि ते मुंहिंजी एंट्री मौजूदु आहे। अगरि तव्हां अली गुल मल्ला जे यूट्यूब चैनल ते तव्हां वेंदव त उते तव्हांखे उहो मुंहिंजी परफॉर्मेंस उते तव्हांखे नज़र ईंदी। ऐं जेको आहे सो इनशाला जीअं ई वरी कराची कंहिं बि कम सां, कंहिं सिलसिले में, या इनशाला जॾहिं वञणु थींदो त मां कोशिशि कंदुसि त उन टीम सां, जेकी असांजी टीम आहे ओरिजिनल, उन सां कुझु वीडियोज़ ठाहियां। ऐं मां इहा बि कोशिशि कंदुसि त कुझु हिते टीम डेवलप कयां। अगरि हिते टीम डेवलप न बि थिए थी त मां कोशिशि कंदुसि त पंहिंजी का नई का क्रिएटिविटी आणियां ऐं पंहिंजे बलबूते ते, यानी कि अपनी मदद अपनी जान जागर आहे पाकिस्तान, यानी कि पंहिंजे बलबूते ते मां जेको आहे सो कुझु कोशिशि कयां। यानी कि पाण ई जेको आहे सो डिफरेंट करेक्टर सां का सीरीज़ शुरू कयां या ब्रॉडकास्टिंग कयां या एनीथिंग जेकी बि थी सघे थी, त उहा कोशिशि कयां। होपफुली जेको आहे सो मुंहिंजी जेकी टीम, जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि, जेके मूंखे ॾिसंदड़ आहिनि, जेके मुंहिंजे वीडियोज़ खे पसंदि था कनि, उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त तव्हां जेको आहे सो दिलि बर्दाश्त त न थियो। मां जेको आहे यूट्यूब इनशाला छॾींदुसि कोन एॾो आसानी सां। यूट्यूब मूंखे छॾण जी कोशिशि करे, पर मां न छॾींदोमांसि। ऐं जेको आहे सो होपफुली मां जेको आहे सो जल्दी मां ईंदुसि यूट्यूब ते वरी वापसि ईंदुसि। छा मां अची चुको आहियां। हाणे इनशाला कोशिशि कंदुसि हर हफ़्ते में घटि 3 वीडियोज़ मुंहिंजा यूट्यूब ते अचनि। ऐं जेको आहे सो माल ठाहियूं या डॉलर ठाहियूं। डॉलर मतिलबु पिन बाक़ी यूट्यूब जे हवाले सां मुंहिंजो चैनल किथे पहुतो आहे, कीअं पहुतो आहे, उन हवाले सां को वीडियो ठाहे मां तव्हांखे अपडेट ॾींदुसि। ऐं उहे सिंधी यूट्यूबर असांजा जेके यूट्यूब ते तब आज़माई करे रहिया आहिनि, उन्हनि खे बि सजेस्ट कंदुसि, मशवरा ॾींदुसि अॻिते हली त बाबा यूट्यूब ते कीअं ऑडियंस गेन कजे, कीअं जेको आहे सो वेरिफिकेशन, पिन वेरिफिकेशन थींदी आहे, डिफरेंट शयूं जेके बि आहिनि। अगरि तव्हांखे को मसइलो आहे त तव्हां मूंखां पुछी बि सघो था कमेंट्स करे, या मां पोइ तव्हां खां कॉन्टेक्ट नंबर शेयर करे बि तव्हांजी हेल्प जेतिरी मूंखां थींदी उहा मां करे सघंदुसि। बसि इन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में काफ़ी वॾो वीडियो थी वियो आहे। मुंहिंजो त इरादो त 2-2.5 मिंट वीडियो ठाहियां, पर हीउ मूंखे लॻे थो काफ़ी डिघो वीडियो थी वेंदो।
मां कोशिशि कंदो त कुझु न कुझु हाणे अपडेट कंदो ॾींदो रहां तव्हां को वीलॉग्स ठाहियां कुझु न कुझु ठाहियां। होपफुली तव्हां जेको आहे सो सभु जेके मुंहिंजा ॾिसंदा जेके मुंहिंजी ऑडियंस जेके मुंहिंजे दोस्त जेके मूंखे ॾिसनि था यूट्यूब ते मूंखे पसंदि था कनि उन लाइ मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे ऐं उन्हनि खे पंहिंजी फैमिलीज़ सां हमेशह जेको आहे सो हैप्पीली लाइफ गुज़ारण जो जेको आहे सो मौक़ो ॾिए ऐं उमेदु थो कयां त सभु ख़ुशि हूंदा ऐं दुआ थो कयां दुआ को आहियां तव्हां सभिनि लाइ। मूंखे इजाज़त ॾिजो ऐं होपफुली इनशाला अॻिते हली कोशिशि कंदासीं तव्हां सां इन टच रहां। इन सां गॾु ई इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।